बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के रीजनल डायरेक्टर सखर ज़ुल्फ़कार अली अबड़ो चयो आहे त हर डिवाइस होल्डर के बस SOPs के फॉलो करण घुर्जे। बस किस्त जी आयल रक़म वसूल कंदड़ मुस्तहिक औरतुनि के बग़ैर कटौती जे रक़म अदा कनि। ॿी सूरत में बस एक्ट तहत कानूनी कार्रवाई कराई वेंदी। हर हिकु डिवाइस वारो पीअण लाइ पाणी, वेहण लाइ कुर्सियूं ऐं छांव लाइ शामियानो ज़रूर लॻाए। अहिड़ो इज़हार हुन रीजनल ऑफिस सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ुल्फ़कार अली अबड़ो जो वधीक चवणु हो त चार्ज संभालण खां पोइ बस सेंटरनि जा दौरा कयां पियो। जिते भी बेक़ाइदगी नज़र ईंदी उन्हनि ख़िलाफ़ क़दम खणी रहिया आहियूं। बस रीजनल डायरेक्टर ॿुधायो त गुज़िरियल 4 ॾींहनि दौरान किस्त मां कटौती ऐं SOPs ते अमल न कंदड़ 17 खां वधीक डिवाइस आरज़ी बंदि करायूं आहिनि। टीम जोड़ी आहे जेका डिवाइस हलाईंदड़नि जे सेंटरनि ते वञी SOPs ते अमल कराईंदी। जॾहिं त आउं पाण बि रोज़ानो 3 ज़िलनि जी विज़िट करे रहियो आहियां। उत्तर सिंध ज़ोन में 9 ज़िला शामिल आहिनि जिते ज़िले डायरेक्टर ऐं ॿियो स्टाफ कमु करे पियो। मुंहिंजी कोशिशि आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शफ़ाफ़ियत ऐं बहितरी अचे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।